रावलपिंडी में खबर ईंदा हलो त GHQ हमले केस में शेख रशीद, उमर अयूब खान, ज़रताज गुल ऐं ॿियनि जवाबदारनि ते फ़र्द जुर्म जी कार्रवाई मुलतवी कई वई आहे। 9 मई ते भंडा जे दौरान GHQ हमले जे केस में नामज़द जवाबदार दहशतगर्दी जी अंत वारी अदालत में पेश थिया। दहशतगर्दी जी अंत वारी अदालत जे जज अमजद अली शाह केस जी ॿुधणी कई। जवाबदारनि जे ख़िलाफ़ हंगामो करण ऐं ठिकाणनि ते हमला, भञ ऐं बाहिनि जा केस दाख़िल थियल आहिनि। GHQ हमले जो केस शेख रशीद, उमर अयूब, ज़रताज गुल, राशिद हफीज़, सदाकत अब्बासी ऐं ॿियनि जवाबदारनि खे चालान जी कापी ॾिनी वई। अदालत जवाबदारनि ते फ़र्द जुर्म जी कार्रवाई 8 नवंबर ताईं मुलतवी कंदे चयो त जवाबदारनि जे ख़िलाफ़ ईंदड़ ॿुधणी ते फ़र्द जुर्म जी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।